सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों 2022 2 अप्रैल ते माता जा नवरात्रा शुरू पिया थियनि, जेका पंहिंजा सिंधी समाज जा कई भाउ भेण कई परिवार वारा हिन के हर्षोल्लास सां गॾु मल्हाईंदा आहिनि, पंहिंजे घर में स्थापना भी कंदा आहिनि ऐं माता रानी जे नाले सां उपवास पूजा अर्चना सभु कंदा आहिनि। पर माता रानी जा नवरात्रा पाण छो रखंदा आहियूं, इन जी स्थापना छो कंदा आहियूं, अॼु कंदासीं इन मथां विस्तृत चर्चा। दोस्तों ॿुधायो वञे थो कि देवी पुराणिक जे अनुसार नवरात्रा साल में 4 दफ़ा ईंदा आहिनि, लेकिन इन में 2 नवरात्रा जेके आम जनता हर्षोल्लास सां गॾु मनाईंदी आहे। पहिरियों नवरात्रा थींदो आहे चेट में ऐं ॿियो थींदो आहे शारदीअ में, अर्थात उन 6 महीने खां पोइ। इन्हनि ॿिन्हिनि नवरात्रनि के आम जनता ॾाढे हर्षोल्लास सां गॾु मनाईंदी आहे। ऐं 2 नवरात्रा थींदा आहिनि गुप्त नवरात्रा, जिन के भी कुझु माण्हू कंदा आहिनि ऐं ख़ासि करे उन्हनि खे छा आहे कि पंडित इत्यादि आख़िर पाण नवरात्रा मल्हाईंदा छो आहियूं, छा कारण आहे हिन जे पुठियां। त दोस्तों इहा ॾाढे वरे पुराणी ॻाल्हि आहे कि जॾहिं हिन धरतीअ ते असुरनि जो ॾाढो आतंक फैलिजी वियो, उन्हनि हिते ऋषि मुनियुनि खे ऐं जेका देवगणवा जेका देवता उन्हनि जो जीअण बिल्कुलु दुर्लभ करे लाथो हुन असुरनि, ऐं ॾाढी कोशिशुनि खां पोइ बि उहो समाप्त कान बि थिया। त उन लाइ करे माता पार्वतीअ पंहिंजा 9 अंश कढी, जेके 9 दुर्गा 9 रूप पाण चईंदा आहियूं, ऐं उन्हनि 9 रूपनि उन्हनि सभिनी असुरनि जो संहार कयो। ऐं इन अलावा ये भी मान्यता है कि जेके असुरनि के माता रानीअ समाप्त भी कई जेॾी महिल, त इहो युद्ध लगातार 9 ॾींहं हलियो। इन कारण माता रानी के प्रसन्न करण लाइ करे 9 नवरात्रा कया वञा आहिनि। ऐं 9 नवरात्रनि में माता जा 9 अलॻि अलॻि रूपनि जंहिंजी पूजा आराधना करी वञिबी आहे। त दोस्तों नवरात्रा त पाण सभु कंदा आहियूं, पर इहा जानकारी शायदि ॾाढी घटि माण्हुनि खे हूंदी कि इन पुठियां आख़िर कहानी छा आहे। त जेकी ॻाल्हि ॿुधाई असां उहो बिल्कुलु देवी पुराण जे हिसाब सां ऐं 9 देवियुनि जी जेकी उत्पत्ति थी हुई उहा चेट माह में थी हुई, ऐं इन चेट माह में 9 वर्ष जी बि हिंदू 9 वर्ष जी भी शुरुआत थींदी आहे। त दोस्तों सभिनि खां पहिरीं त तव्हां सभिनि खे असांजे सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां नवरात्रनि जी ॾाढियूं वाधायूं हुजनि, शुभकामनाऊं हुजनि। गॾु ई तव्हांखे हिंदू 9 वर्ष जी भी अग्रिम वाधायूं शुभकामनाऊं, ऐं पंहिंजो सिंधियुनि जो चेटीचंड अचे पियो, उन जी भी तव्हां सभिनि खे लख लख वाधायूं ऐं बधाई हुजे। जय झूलेलाल, सतनाम साखी, जय माता की।